ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची सिंध हुकूमत पौरतुन जे घटि में घटि पघार 37,000 मां वधाए 40,000 खे छॾी। पौरियत जे घटि में घटि पघार 40,000 रुपया मुक़ररु। लेबर खाते नोटिफिकेशन जारी कई छॾी। वरितल पौरियत जे 49,628 ऐं वधीक तरबियत वरितल पौरियत जी पघार 51,745 रुपया मुक़ररु। सिंध में 60 खां वधीक सनअती इदारनि में कमु कंदड़ मुलाज़िमनि जी घटि में घटि पघार मुक़ररु। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची सिंध हुकूमत पौरियतुनि जे घटि में घटि पघार 37,000 मां वधाए 40,000 खे छॾी। पौरियत जी घटि में घटि पघार 40,000 रुपया मुक़ररु। लेबर खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। घटि तरबियत याफ़्ता पौरियतुनि जी घटि में घटि पघार 41,380 रुपया मुक़ररु। तरबियत वरितल पौरियत जी 49,628 ऐं वधीक तरबियत वरितल पौरियत जी पघार 51,745 रुपया मुक़ररु। सिंध में 60 खां वधीक सनअती इदारनि में कमु कंदड़ मुलाज़िमनि जी घटि में घटि पघार मुक़ररु। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।